क्लासरूम में जी ही ग्रामर की सीरीज़ आहे जेका पब्लिक सेक्टर के ॿारनि जे लाइ जेके ओवरऑल जेके ग्रामर में डिफ़िकल्टीज़ महसूस था कनि तकलीफ़ महसूस था कनि या उनके प्रॉपर यूज़ नथा कनि त हिकिड़ी सीरीज़ आहे पहिरियों नाउन कयो कल्ह वर्ब थियो ऐं एडजेक्टिव जंहिंखे सिंधी में असां सिफ़त चवंदा आहियूं कयूं साहब मूंसां गॾु आहे ही इज़ अ वेरी नाइस टीचर एंड होपफुली वेरी बेनिफिशियल फॉर द स्टूडेंट्स ऑफ द पब्लिक इंस्टीट्यूशंस प्लीज़ लिसन and be implement in your daily life and in a written expression. Grammar is a very authentic thing to be in a written expression or building a structure. So कई साहब तव्हांखे एडजेक्टिव सिंधीअ में हिनखे सिफ़त चइबी आहे ऐं जेको तव्हांखे सोली अंग्रेज़ी सिंधीअ में मिक्सअप करे ॿुधाईंदा ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजी लाइफ में जो जेकॾहिं सम्झो था त हीअ क्लिप्स जेके आहिनि उहे ॿारनि जी बहितरी इदारनि जी बहितरी ऐं इन खां अलावा तालीम जी बहितरी में मुफीद साबित थियूं थियनि त प्लीज़ सब्सक्राइब माय चैनल एंड सपोर्ट मी गॉड ब्लेस यू साईं कंहिं साहब प्लीज़ स्टार्ट अॼु ॿुधायो त सिफ़त खे कीअं इस्तेमालु करे मिसाल समेत गॉड ब्लेस यू प्लीज़ स्टार्ट Assalamu alaikum everyone. Today we are going to learn about adjective and its types. अॼु असां सिफ़त ऐं क़िस्मनि जे बारे में पढ़ंदासीं. So first of all असां इहो पढ़ो त adjective जी definition छा आहे. Adjective simple definition adjective जी आहे. Adjective is a word which is used to describe nouns, which is used to describe nouns, and nouns can be names of person, places, things. Okay, adjective लफ्ज़ आहे जेको nouns जी वज़ाहत कंदो उन जे बारे में वधीक इंफॉर्मेशन ॾींदो आहे एडिशनल इंफॉर्मेशन ॾींदो आहे उनखे असां एडजेक्टिव चवंदा आहियूं. सपोज large is an adjective, bad is an adjective, important is an adjective, beautiful is an adjective. So ये जेके भी एडजेक्टिव्स हैं वो नाउन सां गॾु इस्तेमालु कनि. इंपॉर्टेंट वर्ड असां ये सिर्फ़ नथा इस्तेमालु करे सघूं. इंपॉर्टेंट डिसीजन नाउन आहे उन सां गॾु असां एडजेक्टिव खे इस्तेमालु कंदासीं त उनखे वधीक इंफॉर्मेशन ॾींदासीं उन नाउन जे बारे में. बेड लार्ज इंपॉर्टेंट ब्यूटीफुल इहे सॼा छा इहे एडजेक्टिव जा टाइप्स आहिनि ऐं वधीक असांखे एडजेक्टिव ॿुधाईंदो आहे न छाजे बारे में असां फाइल अगर नंबर ॿुधाइणो आहे त बि असांखे एडजेक्टिव जी ज़रूरत पवंदी आहे. 5 6 सपोज इन ऑर्डर जेकॾहिं असां बयानु कयूं था त असां 6 चवंदा आहियूं ऑर्डर में या ऑल मच मेनी these are also adjectives. Okay, so we are going to look at your adjectives types. First type of adjective is descriptive adjectives. Descriptive adjectives, which are also called adjectives of quality. इनके साथ adjectives of quality चलते हैं जिनमें ऐसा खूबियों एक खामी बयान करना है nouns से. Suppose large city, stupid boy, intelligent boy, okay, beautiful country, and there are many more examples which we can give, but we have short amount of time, so that's why I have just given these examples. So descriptive adjectives असांखे सिर्फ़ इहो ॿुधाईंदो आहे एडजेक्टिव के नाउन जी सिफ़तूं ॿुधाईंदो आहे नाउन जी का खामी या खूबी ॿुधाईंदो आहे. ॾिसो लार्ज सिटी में असां ॿुधायो त लार्ज सिटी इन में असां हिन सिटी जी खूबी बयानु कई आहे. स्टूपिड बॉय इन में असां खामी बयानु कई आहे. तो स्टूपिड जेको आहे उहो डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव आहे. इंटेलिजेंट बॉय इन में बॉय नाउन जी असां नाउन जे बारे में वधीक इंफॉर्मेशन ॾिनी आहे. तो नाउन जेको आहे छा आहे उन जे बारे में एडिशनल इंफॉर्मेशन आहे त इंटेलिजेंट बॉय. सो इंटेलिजेंट छा आहे इट इज़ डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव. ब्यूटीफुल कंट्री ये ब्यूटीफुल छा आहे डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव आहे जेको हिनखे डिस्क्राइब थो करे कंट्री जे बारे में वधीक इंफॉर्मेशन थो ॾिए त कंट्री इज़ अ ब्यूटीफुल. ओके, सो इन करे असां हिनखे डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव चवंदा आहियूं. डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव्स में क्वालिटीज़ ऐं इम्परफेक्शन्स ईंदियूं थिंग्स जूं या नाउन्स जूं. नाउन्स जे बारे में जेके असां इम्परफेक्शन्स या
क्वालिटीज़ बयान करने में कैसा डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव्स चवंदा ओके वधीक असां उन खां बाद में ईंदा आहिनि एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी जीअं असांखे एडजेक्टिव्स ऑफ डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव्स या एडजेक्टिव्स ऑफ क्वालिटी असांखे ॿुधाइनि पिया नाउन जे बारे में क्वालिटी या खामी तो एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी असांखे नाउन जे बारे में क्वांटिटी ॿुधाईंदा आहिनि मिक़दार ॿुधाईंदा आहिनि छा आहे सपोज एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी जा मिसाल आहिनि मच इनफ सम ऑल नो सफिशिएंट ये सॼा आहिनि एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी जेके नाउन सां मिली करे असांखे छा ॿुधाईंदा आहिनि उन जो मिक़दार ॿुधाईंदा आहिनि How? Suppose I say I ate some rice today. I ate some rice today. मां कुछ चांवर खाधा ॾिसो सम जेको आहे राइस सां मिली करे छा ॿुधाई क्वांटिटी मिक़दार ॿुधायो आहे त सम चांवर सपोज शी नीड्स मच अटेंशन इनके घणे अटेंशन की ज़रूरत है ठीक है घणे ख्याल की ज़रूरत है ये मच छा तो करे मच क्वांटिफाई तो करे क्वांटिटी मिक़दार तो ॿुधाए छा जो अटेंशन जो ऐं जेके भी एडजेक्टिव्स आहिनि उहे नाउन्स खां सवाइ इस्तेमाल न आहिनि करे सघंदा मच अटेंशन सां गॾु ईंदो ऐं हुन खां बाद एडजेक्टिव खे डिस्क्राइब कंदो सपोज राइस ऐं इहे जेके नाउन्स आहिनि उहे हमेशह एडजेक्टिव सां गॾु ईंदा तॾहिं एडजेक्टिव उनखे डिस्क्राइब करे सघंदो या क्वालिफाई करे सघंदो सो सपोज ऑल असांखे सेंटेंस में यूज़ कंदा आहियूं आई एट ऑल द राइस मां सॼा चांवर खाधा हिन में कुझु चांवरनि जी ॻाल्हि आहे और जेकॾहिं असां चऊं सपोज मां चांवर सफ़ा न खाधा त आई एट नो राइस टुडे मां चांवर न आहिनि खाधा नो जेको आहे नेगेटिव में क्वांटिटी बयान थो करे ऑल जेको आहे कंप्लीट क्वांटिटी बयान थो करे सम जेको आहे थोरे तादाद में क्वांटिटी बयान थो करे मच जेको आहे उहो बि घणे तादाद में क्वांटिटी बयान थो करे ओके sufficient माना भी है enough suppose I say we had enough information about the subject असांजे सब्जेक्ट के बारे में काफ़ी इनफ मतलब मुकम्मल ॼाण हुई सो इनफ छा थो करे मिक़दार तो ॿुधाए इंफॉर्मेशन के बारे में तो ॿुधाए सो ये जेके एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी हैं जेके असांखे मिक़दार के बारे में ॿुधाइनि मच इनफ सम ऑल नो सफिशिएंट छा आहिनि इनखे असां चवंदा आहियूं एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी इनखे असां चवंदा आहियूं डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव्स के एडजेक्टिव्स ऑफ क्वालिटी ये असांजा ॿ एग्जांपल्स थी विया उन खां बाद में न्यूमरल एडजेक्टिव्स ईंदा आहिनि न्यूमरल एडजेक्टिव्स जिनकी असां एडजेक्टिव्स ऑफ नंबर भी चई सघूं था ये असांखे छा ॿुधाईंदा आहिनि एक्चुअली इहो असांखे ॿुधाईंदा आहिनि तादाद जे बारे में जीअं त एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी असांखे मिक़दार जे बारे में ॿुधाईंदा त एडजेक्टिव्स ऑफ न्यूमरल एडजेक्टिव्स या एडजेक्टिव्स ऑफ नंबर असांखे नंबर जे बारे में ॿुधाईंदा इन जा जेके टाइप्स आहिनि टे न्यूमरल एडजेक्टिव्स डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स डिफरेंट न्यूमरल एडजेक्टिव्स indefinite numeral adjectives and distributed numeral adjectives. Okay, so first of all we are going to define definite numeral adjectives. Definite numeral adjectives असांखे definite number ॿुधाईंदा आहिनि exact number ॿुधाईंदा आहिनि suppose definite numeral adjectives जेके आहिनि उहे असांखे डेफिनेट यानी कि एग्जैक्ट नंबर ॿुधाईंदा आहिनि तादाद एग्जैक्ट ॿुधाईंदा सपोज 1 5 8 इन में को क्वेश्चन नथो रहे इट लीव्स नो क्वेश्चन डेफिनेट जेके एडजेक्टिव्स हूंदा आहिनि दे लीव नो क्वेश्चन दैट व्हाट नंबर इज उहे असांखे ॿुधाईंदा आहिनि 1 माना 1 5 माना 5 एग्जैक्ट नंबर आहे इनखे असां चेंज न करे सघूं इहो आई असां चवंदा आहियूं फर्स्ट फिफ्थ and eighth डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स जा सिंपल ॿ क़िस्म हूंदा आहिनि कहिड़ा हिकिड़ा हूंदा आहिनि कार्डिनल्स हिकिड़ा हूंदा आहिनि ऑर्डिनल्स सिंपल ॻाल्हि आहे इट इज़ वेरी सिंपल
जेके कार्डिनल्स हूंदा आहिनि उहे असांखे तादाद ॿुधाईंदा आहिनि ऐं असांखे ऑर्डिनल्स जेके हूंदा आहिनि उहे असांखे सीरीज़ में ॿुधाईंदा आहिनि पहिरियों पंजों छहों ॿियों थर्ड सेकेंड ओके इहे जेके थी विया डेफिनेट ॾिसो डेट इज़ अ डेफिनेट नंबर आहे न फर्स्ट छा आहे एग्ज़ैक्ट नंबर आहे 8 छा आहे एग्ज़ैक्ट नंबर आहे 8 छा आहे एग्ज़ैक्ट नंबर आहे सो इन्हनि खे असां डेफिनेट न्यूमरेटर एडजेक्टिव्स चवंदा आहियूं जेके असांखे एग्ज़ैक्ट नंबर ॿुधाइनि एग्ज़ैक्ट तादाद ॿुधाइनि 1 खां वठी 100 खां करोड़ ताईं लेख ताईं जेके छा आहिनि इहे छा आहिनि इहे एडजेक्टिव्स आहिनि कहिड़ा एडजेक्टिव्स आहिनि डेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स आहिनि उन खां बाद में चवंदासीं इंडेफिनेट न्यूमरल एडजेक्टिव्स इंडेफिनेट जेके एडजेक्टिव्स आहिनि उहे असांखे तादाद त ॿुधाईंदा आहिनि पर डेफिनेट न ॿुधाईंदा आहिनि एग्ज़ैक्ट तादाद न ॿुधाईंदा आहिनि उहे कीअं हूंदा आहिनि आर मेनी नो सम सेवरल एटसेट्रा इंडेफिनेट जेके न्यूमरल एडजेक्टिव्स हूंदा आहिनि उहे असांखे तादाद ॿुधाईंदा आहिनि पर एग्ज़ैक्ट तादाद न ॿुधाईंदा आहिनि दे डू नॉट शो एग्ज़ैक्ट नंबर okay but they show us a indefinite number of person of people okay suppose all the boys were injured in the accident were injured सब boys के वो जख्मी थी गया असां इन में एग्जैक्ट नंबर नथो खबर केतिरा था पर सभिनि जी ॻाल्हि कयूं था अगरि त चवंदा 5 boys were injured इन में एग्जैक्ट डेफिनेट नंबर आहे ठीकु आहे इन करे असां many students are absent today okay so in this sentence we have shown indefinite number many माना केतिरा ही थी सघनि था पर असां इन में एग्जैक्ट नंबर ना ॿुधायो अगरि एग्जैक्ट ॿुधायो त 8 students are absent today so definite जेके एडजेक्टिव्स आहिनि उहे असांखे एग्जैक्ट नंबर ॿुधायो इंडेफिनेट जेके उहे असांखे तादाद ॿुधाईंदा पर एग्जैक्ट ऐं डेफिनेट तादाद न ॿुधायो ओके ऐं हुन खां बाद में असांजा डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स आहिनि ईच एवरी आइदर एंड नाइदर इहे असां छो इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असां ग्रुप जी ॻाल्हि कयूं ग्रुप मां इंडिविजुअली हिकु हिकु जी ॻाल्हि कयूं धारदार ॻाल्हि कयूं त असांखे उते डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव जी ज़रूरत पवंदी आहे सपोज each boy were present in the class yeah each student were present in the class हर एक छोकरो हर एक स्टूडेंट क्लास में प्रेजेंट हुयो ॾिसो असां इंडिविजुअली धारदार हिकु हिकु स्टूडेंट जी ॻाल्हि था कयूं everybody was present in the class त अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु करे सघंदा सपोज आइदर के असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं either man can do his duty हर कोई माण्हू पंहिंजी फर्ज़ अंजाम ॾेई सघे थो neither उन जो नेगेटिव आहे कोई भी माण्हू सपोज मां चवां थो कोई भी पंहिंजी ड्यूटी नथो ॾेई सघे neither man can do his duty okay so इन खे असां डिस्ट्रीब्यूटिव एडजेक्टिव्स चवंदा आहियूं लास्ट जेको एग्जांपल आहे उहो आहे demonstrative adjectives demonstrative adjectives सिर्फ और सिर्फ चार हैं this that these and those इहो असां पढ़ींदा आहियूं शुरूआत खां वठी असां इनखे ॿुधायो वेंदो आहे त this जेको आहे this and these वेझे वारनि शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो that and those परे वारनि शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो but why do we use them असां उनखे इस्तेमालु कंदा छो आहियूं जॾहिं असां कंहिं शइ खे पॉइंट आउट कयूं सपोज this eraser this board that desk okay that door असां अहिड़े तरीक़े सां डेमोस्ट्रेटिव एडजेक्टिव्स जी ज़रूरत पवंदी आहे जॾहिं असां कंहिं शइ खे डेमोस्ट्रेट कयूं कंहिं शइ खे ज़ाहिर कयूं पॉइंट आउट कयूं तॾहिं असांखे इन शइ जी ज़रूरत पवंदी आहे सो दिस एंड दीस खे वेझे वारनि शयुनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो पॉइंट आउट करण जे लाइ that and those खे परे वारनि शयुनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो पॉइंट आउट करण जे लाइ this सिंगुलर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे these प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे that सिंगुलर जे लाइ इस्तेमालु थींदो आहे and those प्लूरल जे लाइ इस्तेमालु थींदो आहे सपोज आई गिव यू एन एग्जांपल this pen is expensive suppose those boys are my friends so I have given you
these two examples to understand that how they demonstrate adjectives. Demonstrate adjectives can demonstrate that the sentence में this pen is expensive. Suppose I say this pen is expensive. तो मान लेंगे point out दो क्या? हिना pen के demonstrate तो क्या? Demonstrate adjectives जो कमा कैसे के demonstrate कर, कैसे के point out कर. Okay? So this that these those again ये ताने demonstrative adjectives. It was all about adjective today. I hope you have learned it well. So inshallah tomorrow we will learn about pronouns and its types. Thank you so much.